अफगानिस्तान की अगराई बाद पाक फौजी जवाबी कार्रवाई। केतरा ही अफगानी फौजी खारजी मारिजी विया। तालिबान लाश ऐं पोस्टूं छॾे फरार। पाक फौज 20 अफगान पोस्टुनि ते कब्ज़ो करे पाकिस्तान जो झंडो फड़काए छॾियो। अफगानिस्तान जी जंगबंदी लाइ दरख़्वास्तूं। सिक्योरिटी फोर्सिस जे ज़रियनि मूजिबि अफगानिस्तान फोर्सिस पाक अफगान सरहद ते अंगूर अड्डा, बाजोड़ कुरम, दीर चित्राल ऐं बारामचा जे हंधनि ते बिना जवाब जॾहिं ॾींदड़ फायरिंग कई। अफगान फोर्स जे फायरिंग जो मक़सदु खारजियुनि खे सरहद पार कराइणु हो। पाकिस्तान तरफ़ां आर्टिलरी, टैंकुनि ऐं ॿियनि गरनि हथियारनि जो इस्तेमालु कयो पियो वञे। पाक फौज अफगानी दौरान मेला ऐं तुरमकाज़ई कैंपूं तबाह करे छॾियूं। बारामचा में बि अफगानी शहीदान ऐं अफगान जंडोसर पोस्टूं बि तबाह कई वियूं। खारजियुनि जो मर्कज़ खरचर किलो बि तबाह। मनूजबा कैंप बटालियन हेडक्वार्टर ते बि कामयाब स्ट्राइक करे मुकमिल तबाह कयो वियो। दुरानी कैंप ते 2 कामयाब स्ट्राइक करे कैंप खे तबाह कयो वियो। गज़ानाली हेडक्वार्टर नौशकी सेक्टर के निशानो बणाए तबाह कयो वियो। चागी में भी अफगान चेक पोस्टूं तबाह कई वियूं। अफगान फोर्सिस बुखलाहट जो शिकार। पाकिस्तान के जवाबी कार्रवाई रोकण लाइ दरख़्वास्तूं। कबायली अवाम बि अफगानिस्तान जे हिमायती दहशतगर्दनि ख़िलाफ़ हथियार खणण जो ऐलान करे छॾियो। सिक्योरिटी फोर्सिस जे ज़रियनि मूजिबि पाक फौज जे भरपूर जवाब बाद अफगान फोर्सिस बुखलाहट जो शिकार थी वई आहे। पाकिस्तान के जवाबी कार्रवाई रोकण जूं दरख़्वास्तूं कई पियूं वञनि। वॾे नुक़सान सबबि केतिरियूं अफगान पोस्टूं ख़ाली थी वियूं आहिनि ऐं अफगान फौजी लाश, वर्दियूं, हथियार ऐं पोस्टूं छॾे विया आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फौज जे तरफ़ां दाइश ऐं खारजियुनि जे ठिकाणनि खे निशानो बणाइण लाइ फ़िज़ाई वसीला ऐं ड्रोन जो इस्तेमालु कयो पियो वञे। अफगान फोर्सिस जे दाइश ऐं खारजियुनि खे पनाह ॾियण वारनि ठिकाणनि खे निशानो बणाए पियो वञे। अफगान जारियत ते पाकिस्तानी रद्द-ए-अमल खे पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जे अवाम विच में जंग न सम्झो वञे। जवाबी हमलो रुगो दहशतगर्द ठिकाणनि ऐं तरबियती मर्कज़नि ते थींदो। जारियत अफगान उबूरी हुकूमत तालिबान ऐं खारजियुनि तरफ़ां मड़ी वई आहे। अफगान जारियत मुबैना तौर भारती माली मुआवनत सां कई पई वञे। दहशतगर्द अंसर रुगो पाकिस्तान ख़िलाफ़ जंग खे हवा ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान जो अफगान अवाम या अवामी हंधनि खे निशानो बणाइण जो को इरादो न आहे। कार्रवाई भारत जे सरपरस्त शरपसंद अंसरनि ख़िलाफ़ आहे। सऊदी अरब, कतर ऐं ईरान पाक अफगान सरहद ते शिकताण ते ॻणती जो इज़हार करे छॾियो। ॿिन्ही मुल्कनि खे सबुर शिकताण खां पासो करण ऐं ॻाल्हियुनि जी अपील। सऊदी अरब जे परॾेही वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त ॿई मुल्क सबुर ऐं शिकताण खां पासो करे ॻाल्हियूं कनि। ॻाल्हियूं शिकताण खे घटि करण ऐं ख़िते जी सलामती ऐं इस्तेहकाम खे बरक़रार रखण में मददगार साबित थींदियूं। सऊदी अरब समूरनि इलाइक़ाई ऐं आलमी कोशिशुनि लाइ पंहिंजी हिमायत जो बि अज़म करे थो, जंहिंजो मक़सदु अमुन ऐं इस्तेहकाम खे हथी ॾियणु आहे। सऊदी अरब अमुन ऐं सलामती खे यकीनी बणाइण जो ख़्वाहिशमंद आहे, जंहिंसां बिरादर मुल्क पाकिस्तानी ऐं अफगान अवाम खे इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली हासिल थींदी। कतर बि पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में शिकताण ते ॻणती जो इज़हार करे छॾियो। कतरी परॾेही वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त ॿई मुल्क सबुर ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी सां मसइला हल कनि। ख़िते में अमुन ऐं इस्तेहकाम लाइ शिकताण में घटिताई अणिते आहे। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में शिकताण ख़िते जे अमुन ते नाकारी असर विझी सघे थी। ईरान बि पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में शिकताण ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। ईरानी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त हर मुल्क जे इलाइक़ाई सलामती ऐं ख़ुदमुख़्तियारी जो एतिराम ज़रूरी आहे। शिकताण ख़तमु करण लाइ फौरी तौर ॻाल्हियूं कयूं वञनि। ईरान ॿिन्ही पाड़ेसरी मुल्कनि विच में शिकताण ख़तमु कराइण लाइ तयारु आहे। पाक अफगान शिकताण बाद तोरखम बॉर्डर हर क़िस्म जी अच वञ लाइ बंदि। सरकारी ज़रियनि मूजिबि पाक अफगान अख़्तियारियुनि शिकताण खे नज़र में रखंदे तोरखम बॉर्डर खे ॿिन्ही तरफ़नि खां वापारी सरगर्मियुनि ऐं मुसाफ़िरनि जे पैदल अच वञ लाइ बंदि करे छॾियो। समूरनि गाॾियुनि खे लूणी कोतल मुंतक़िल कयो वियो। उहो ई जवाबु ॾिनो ईंदो जेको भारत खे ॾिनो हो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी पारां अफगान तालिबान खे हमलनि जो भरपूर जवाबु ॾियण ते सिक्योरिटी फोर्सिस खे भेटा पेश। मोहसिन नक़वी चयो त अफगान फोर्सिस तरफ़ां शहरी आबादी ते फायरिंग आलमी कानूननि जी भञकड़ी आहे। पाकिस्तान जे बहादुर फ़ौज फौरी ऐं असराइती कार्रवाई कई। का बि चिट ॾेरींदड़ अगराई बर्दाश्त न कई वेंदी। पाकिस्तान जे फोर्सिस जे चौकस अफगानिस्तान खे सिरत जो जवाबु पथर सां ॾिनो पियो वञे। पाकिस्तान जो अवाम पंहिंजे बहादुर फ़ौज सां गॾु बीठो आहे। ऐं पाकिस्तान अफगान परॾेही वज़ीर अमीर मुक़ाम मुतक़ी जी बहननि जी मज़मत कंदे चयो आहे त दहशतगर्दी ते ज़ाब्तो आणण जी ज़िमेवारी पाकिस्तान ते विझण सां अफगान अख़्तियारियूं पंहिंजे इलाइक़ाई अमन जी ज़िमेवारियुनि खां भॼी नथियूं सघनि। परॾेही वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त भारत अफगानिस्तान जे कढियल पधिराई ते पाकिस्तान जा ख़दशा अफगानिस्तान जे सफ़ीर खे एडिशनल सेक्रेटरी ज़रिए पहुचाया विया आहिनि। पाकिस्तान अफगान निगरान परॾेही वज़ीर जे मौक़िफ़ खे रद्द करे थो त दहशतगर्दी पाकिस्तान जो घरू मसइलो आहे। पाकिस्तान अफगानिस्तान में
मौजूद ख़ारजी दहशतगर्दनि बाबति मालूमात शेयर कई आहे। अफ़गानिस्तान जी सरज़मीन पाकिस्तान के ख़िलाफ़ कार्रवाई करे रही है। अफ़गानिस्तान के ख़ारजनि खे हिमायत हासिल है। जम्मू ऐं कश्मीर के भारत जो हिस्सो करार ॾियणु गॾियल क़ौम जी सलामती काउंसिल जे लाॻापियल ठहरान ऐं जम्मू ऐं कश्मीर जे क़ानूनी हैसियत जे खुलियल बंधण कड़ी आहे। पाकिस्तान 4 ॾहाकनि खां 40 लख अफ़गान शहरियुनि जी मेज़बानी कई। हाणे अफ़गानिस्तान में अमन बहाल थी रहियो आहे। पाकिस्तान में गैरक़ानूनी अफ़गाननि जी ॾे वापसी जो वक़्तु अची वियो आहे।